अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर, 9 थियण वारा आहिनि। सुबुह जा सभु ॿार मुंहिंजा हलिया विया पंहिंजी जॉब ते, ऐं मां पहिरियों बि हीअ क्यारी साफ़ु कई आहे, छो त असांजी सदोरी जेका कम वारी माई आहे उहा इहो कचिरो न कढंदी आहे, इहो मूंखे पाण खे कढिणो पवंदो आहे। त प्लांट्स मां बि कढियो अथमि ऐं क्यारी मां बि कढियो अथमि। अञा किन में आहे थोरो घणो, उहो बि कढां थी हींअर। त मूं चयो इन खां पहिरियों जो उहो अचे ऐं मथां बुहारी ॾेई वञे त मां गंद जेको आहे पहिरियों खां ई कढी रखां। सो इहो इन सां, हिन कम सां पंहिंजे व्लॉग जी कयां थी इब्तिदा। हिननि प्लांट्स जी बि कुझु कटिंग ट्रिमिंग कई आहे, छो त इलाही सारो हिननि में शाखूं न जीअं झंग वांगुरु थियूं वॾियूं थी वञनि त ख़राबु थियूं लॻनि। सो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े सुठे ॾींहं जी इब्तिदा अॼु लॻे थी। कम वारी माई हली वई कमु करे, ऐं हाणे खीरु रखियो अथमि हिते कढ़ण जे लाइ। भाॼी वारो आयो, उनखां कुझु भाॼी वरिती आहे। मंझंदि जो कोशिशि इहा ई आहे त भाॼी पचायां। पालक वरितमि, काफ़ी सुठी फ्रेश पालक आहे, ऐं उनखां अलावा धाणा वरिता, टमाटा, गोभी। ऐं हाणे मंझंदि जो जेको आहे मां गोभी ऐं मटर पचाईंदमि। त 11 थी विया आहिनि, 11:15 थिया आहिनि बल्कि। त हाणे मां जेको आहे कुझु मंझंदि जी लंच जी तयारी कंदमि। अटो सुराण ॻोहे वई आहे, सो भाॼी वाॼी कटींदमि ऐं बोड़ पचाईंदमि। बोड़ चाढ़िया आहिनि ऐं थोरी देरि लाइ रेस्ट कंदमि। त सोचियमि त इन में तव्हां सां पंहिंजे हिन किताब जो बि इंट्रोडक्शन करायां। हे मां शेयर करे चुकी आहियां काफ़ी पहिरियों। सो हिन महिल छा आहे, जो इलाही सारा नवां मुंहिंजा व्यूअर्स आहिनि, नवां फैमिली मेम्बर्स थी विया आहिनि यूट्यूब जा, त उन्हनि सां बि शेयर कयां इहो। सो हीअ मूं ॿारनि जे लाइ नज़म लिखिया, नंढड़नि जे लाइ, छो त हीअ मुंहिंजा ॿार, हीअ मुंहिंजे चइनी ॿारनि जा फ़ोटो आहिनि नंढे हूंदे जा। जॾहिं नंढा हूंदा हुआ त मां हिननि खे ईअं कहाणियूं ऐं बैत ठाहे ॿुधाईंदी हुअमि। पोइ बसि हिननि खे ॿुधाईंदे ठाहींदे उहे मूंखे अची विया सम्झ में, ऐं फाइनली मूं उहे लिखी। हिकिड़ो नंढड़ो ई सन्हड़ो किताबु आहे जेको छपिरायो हो। ऐं मूंखे यादि आहे हुन ज़माने में, अलाए कहिड़े साल में छपियो आहे, इलाही पुराणो आहे बि। ॿारनि जी तस्वीरनि मां ई तव्हांखे अंदाज़ो लॻंदो, अक्टूबर 2005। ठीकु आहे। सो हिन जो टाइटल सुगम छायो। ऐं हीअ मुंहिंजो जॾहिं किताबु छपिजे पियो, मां सोचियां पई त ॿारनि जा फ़ोटोज़ हुजनि जेके हिन जे टाइटल ते रखां। त मां ऑनलाइन इंटरनेट तां पई सर्च कयां, अचानक मूंखे ख़्यालु आयो त मुंहिंजा पंहिंजा ॿार जो आहिनि। सो मां हिकु त इन्हनि जूं तस्वीरूं ॾिनियूं टाइटल ते, ऐं ॿियो जेको हिन जी डेडिकेशन आहे उहा बि शायदि मां पंहिंजे ॿारनि जे नाले कई आहे, यादि नथो अचे न, या सभिनी सिंधी ॿारनि जे नाले कई। हिकिड़ो मिंट, ॿ ॻाल्हियूं ॿारनि सां। हा, हीअ आहे डेडिकेशन। इंतिसाब, मुंहिंजी पहिरीं नंढड़ी कोशिशि जेका मूं ॿारनि लाइ कई आहे, सा सभिनी सिंधी ॿारनि जे नाले। सो हिते मां सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि खे न, बल्कि सभिनी सिंधी ॿारनि खे डेडिकेट कयो आहे। इंडेक्स मां तव्हांखे ॾेखारियां, मूं अजीब अजीब उन्हनि ते बैत लिखिया आहिनि, मौज़ूअनि ते। इंडेक्स ॾिसो, फीथो, महिनत, दुआ, मुंहिंजो दोस्त, बाग़ जो सैर, कंप्यूटर, गुॾी, मींहुं, जीजल माउ, ऐं सुबुह, मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं, वक़्त जो क़दुरु, मुंहिंजी ॿिली, भाॼियूं, मुंहिंजी सालगिरह। पोइ आहे वॾो माण्हू, बाल, वण, वतन जे लाइ दुआ, मुंहिंजी साइकिल, सिंधी ॿोली, सुठो ॿार, अचो त ॿारो लॻड़ उॾायूं, चंड, कैंची, पटाटो, पालक, गजर, बसर, करेलो, वाङण, भिंडी, आख़िर में बादल। असल में छा हो त हीअ किताबु मुंहिंजो कुलीग हुयो स्कूल में, असांजो स्काउट टीचर हो, उनजी पंहिंजी प्रेस हूंदी हुई, त उहो पार्ट टाइम पब्लिशिंग जो कमु कंदो हो। त उनखे मूं ॾिनी हीअ किताबु मूं ॾिनो छपण लाइ। आयो त चई मिस हिकिड़ो आख़िर में पेज बची पियो आहे, उनजे लाइ को नज़म लिखी ॾियो। मां चयो हे त मूं इलाही ॾींहंनि में लिखिया। पोइ हीअ बादल नज़म, तव्हां यकीन कयो त 10 मिंटनि में उते वेठे वेठे उहो अची भरिसां कुर्सी विझी वेही रहियो, ऐं मां हुनखे 10 मिंटनि में हीअ नज़म बादल लिखी ॾिनो। इहो मां तव्हांखे ॿुधायां थी, माना इन्हनि सां मुंहिंजियूं यादूं आहिनि न, त कीअं मां 10 मिंटनि जे अंदरि अंदरि ही क्रिएट कयो हो। बादल, ॾिस ॾिस आया बादल भरिजी, कीअं न डोड़नि पिया सभु गॾिजी, हेॾे होॾे जॾहिं भॼनि था, ईअं लॻे थो ॼण खेॾनि था, जॾहिं बि पाण में टकराइनि था, खिवण खिले गजगोड़ थियनि था, जॾहिं बि माण्हू खेनि ॾिसनि था, सुख जो सभु ॼण साहु खणनि था। शदीद गर्मीअ में ॾिसो जॾहिं झुड़ थींदो आहे त ख़ुशि थी वेंदा आहियूं न।
धरतीअ ते था मींहं वसाइनि, सभिनी जा ॾुख दूरि भॼाइनि, शल पिया मुंद जा मींहं वसाइनि, धरतीअ खे गुलज़ार बनाइनि, ॾिस ॾिस आया बादल भरिजी, कीअं न डोड़नि पिया सभु गॾिजी। ऐं इन में सुठी ॻाल्हि इहा आहे जो हर नज़म जे आख़िर में मां उन जा ॾुखिया लफ़्ज़ जेके आहिनि उन्हनि जी माना बि ॾिनी आहे। खिवण, आसमान ते चमकंदड़ बिजली, गजगोड़, बादलनि जे टकराइण सां पैदा थियण वारो आवाज़, खेनि उन्हनि खे, ऐं मुंद मौसम, गुलज़ार बाग़। त इहा सभिनी में जेको आहे आख़िर में ॾुखिया लफ़्ज़ मूं ॾिना आहिनि। ॿियो मूं स्पेशली भाॼियुनि ते लिखिया आहिनि, भिंडी वाङण। जीअं मां इंडेक्स तव्हांखे पढ़ी ॿुधायो, मूंखे ॾाढो इन ते एप्रिशिएट कयो वियो मुख़्तलिफ़ माण्हुनि खां। इदारा त हाणे मूंखे छा एप्रिशिएट कंदा। सो हिकिड़ो आहे सब्जियूं। अच्छा, हीअ कैंची ॾिसो, हीअ कैंचीअ जो नज़म मां तव्हांखे पढ़ी थी ॿुधायां। मतिलबु हिकिड़ो नंढिड़ो गैजेट आहे, उनजी अहमियत केॾी घणी आहे। कैंची ॾाढी कम जी शइ आहे। कैंची हर हंधि ज़रूरत आहे जंहिंजी, हीअ हर कंहिं घर में हूंदी आहे, साथ सभिनि जो ॾींदी आहे। अमां हिन सां कपिड़ा कटे थी, पोइ असांजे लाइ सिबे थी, दर्जीअ सां बि गॾु रहे थी, उनजो समूरो कमु करे थी। हीअ हजम जो सहारो आहे, हिन ते ई संदसि गुज़ारो आहे। मालीअ जो कमु कोन थिए हा, कैंची हिन वटि जे न हुजे हा। हाणे त रंधिणे में बि रहे थी, सावा धाणा मिर्च कटे थी, हथ सड़ण खां हीअ बचाए, अमड़ खे थी आराम पुॼाए। मोचीअ वटि मौजूदु हुजे थी, पेर ढकण में मदद करे थी, ॿार बि हिन सां काग़ज़ कटिन था, नवां नवां पोइ हुनर सिखनि था। कैंची जॻ में जे न हुजे हा, कीअं पोइ पंहिंजो कमु थिए हा। हिन में हिकिड़ो मुश्किल लफ़्ज़ आहे रंधिणो। ऐं उनखां अलावा मां तव्हांखे भाॼियुनि वारो नज़म ज़रूरु पढ़ी ॿुधाईंदमि। हीअ मुंहिंजो नज़म आहे सिंधी ॿोली। इहो मूं जेको आहे कंपोज़ बि कयो हो पाण, ऐं पाण ॻायो हो। जहिड़ो बि झुंगारण आयो मूंखे कचो पको, ऐं इहो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे, सिंधी नज़म। उनखां अलावा अच्छा, वण। गुज़िरियल फ्राइडे ते मूं वणनि जे बारे में, ॿूटनि जे बारे में कयो हो हिकिड़ो लाइव सेशन। त हीअ नज़म मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां ॿारनि खे मोटिवेट करण लाइ, हुननि खे अहसासु ॾियारण जे लाइ। वण टिण ॿूटा अलाह उपाया, इंसाननि जा दोस्त बनाया, असांखे ॾियनि था ऑक्सीजन, जज़्ब ही कनि था कार्बन, धरतीअ खे मज़बूत झलनि था, ॿोॾूं ऐं तूफ़ान रोकनि था। साह वारनि जी ख़ुराक बि आहिनि, धरतीअ जी पोशाक बि आहिनि। ही माहौल खे साफ़ रखनि था ऐं पिणु ॾाढी सूंहं ॾियनि था। वणनि सां धरती जन्नत आहे, वण लॻाइण त सुन्नत आहे। तव्हां बि ॿारो वण लॻायो, हिन धरतीअ सां प्यारु निभायो। अॻियां आहे या न आहे उहो यादि कोन्हे मूंखे। हा, धरतीअ खे गुलज़ार बनायो, सूंहं भरियो संसार बनायो, अचो त ॿारो वण लॻायूं, गॾिजी पंहिंजो पाण बल्हायूं। ॾिसूं त केरु खटे थो बाज़ी, मौला बि तंहिंसां थींदो राज़ी। वरी हिन जे आख़िर में बि ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ॾिनल आहे। इहा आहे नज़म भाॼियूं। अक्सर ॿार भाॼियूं न खाईंदा आहिनि, उन ते ॾाढियूं शिकिलियूं ठाहींदा आहिनि ऐं मानी न खाईंदा आहिनि, उन्हनि खे मोटिवेट करण जे लाइ। ऐं हीअ त गॾियल सिर्फ़ु सभिनी भाॼियुनि ते लिखियो आहे, अलॻि सां बि हर हिकु भाॼीअ ते बि आहे। भाॼियूं, वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं आहिनि, तूं बि खणी अॼु खाई ॾिस, मूं त सदाईं खाधियूं आहिनि। बसर पटाटा वाङण तूरियूं, बाबा सभु अॼु आंदियूं आहिनि। गजर मटर ऐं पालक भिंडियूं, अमां वरी पचायूं आहिनि। गोभी गुआर जो सवादु निरालो, वाह जो मौला ठाहियूं आहिनि। थूम टमाटा वंगा अदरक गाॾे वारे आंदियूं आहिनि। करेला मूरी लूणक वंगियूं, भाॼियुनि जूं शहज़ादियूं आहिनि। भाॼी खाइण ते मुंहुं न घुंजाए, तो लाइ फ़ाइदे वारियूं आहिनि। वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं आहिनि। ऐं उनखां अलावा हिकिड़ो मां नज़म लिखियो अमां जे लाइ, उहो तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ नज़म आहे मुंहिंजो जीजल माउ। मूंखे जीजल माउ पाले थी, मूं ते पंहिंजो साह ॾिए थी, जॾहिं मूंखे तकलीफ़ थिए थी, हूअ सभु कुझु महसूसु करे थी। घर खां ॿाहिरि जॾहिं वञा थो, हूअ मूं लाइ दुआ घुरे थी, जॾहिं बि मुंहिंजी निंड फिटे थी, हूअ बि मूं सां गॾु जाॻे थी। रातिनि जो मां जॾहिं पढ़ां थो, हूअ ई मुंहिंजो ख़्यालु रखे थी, जॾहिं बि मां कुझु चवणु थो चाहियां, हूअ चवण खां अॻु सम्झे थी, कॾहिं न मूंखे दड़को ॾिए थी, हरदम मूं सां प्यारु करे थी। मूंखे जीजल माउ पाले थी, मूं ते पंहिंजो साह ॾिए थी। हीअ नज़म मां स्कूल में ई लिखियो हुई फ्री पीरियड में। पोइ हिकिड़ी मुंहिंजी कुलीग पढ़ियो त उन चयो त हर को पंहिंजी जेको आहे माउ ते ई लिखंदो आहे, पीउ ते अलाए छो कोई नज़म न लिखंदो आहे। त मां ई पीउ ते इहो नज़म लिखियो उन जे चवण ते। ठीकु आहे, सो ही मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। अलाह साईं जीए सदाईं, मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। मौला साईं जीए सदाईं, मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं।
हू ई मूंखे प्यार करे थो, हरदम मुंहिंजी सार लहे थो, फ़िक्र मुंहिंजे लाइ करे थो मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। महिनत मुंहिंजे लाइ करे थो, सुख सभई मूंखे ॾिए थो, कीन कॾहिं बि थकिजे थो मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। जेको घुरां थो आणे ॾिए थो, मुंहिंजे मथे ते हथु रखे थो, ॻाल्हि कॾहिं का टारे नथो मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। तालीम ऐं तरबियत ॾिए थो, हू मूं ते अहसान करे थो, कोशिशि मुंहिंजे लाइ करे थो मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। ख़र्ची मूंखे रोज़ ॾिए थो, घुमाइण बि वठी वञे थो, कीन कॾहिं इनकार करे थो मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। हर तकलीफ़ खां परे रखे थो, प्यार कॾहिं बार कॾहिं न मूं ते विझे थो, हरदम मूंखे ख़ुशि रखे थो मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। अल्लाह साईं जिए सदाईं मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। मौला साईं जिए सदाईं मुंहिंजो मिठड़ो बाबा साईं। सो मूं बाबा ते बि नज़म लिखियो ऐं हिन में इलाही 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 मज़े मज़े जा बैत आहिनि। ऐं हीअ बि किताबु जेको आहे मुफ़्त में विरिहायो वियो मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾे, इदारनि ॾे, ॿारनि ॾे। सो मूं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। इन जी मोट में मूंखे का लालच न आहे त मूंखे छा मिले, हा शाबाश मिले त ज़रूरु मां हुन ते ख़ुशि थींदमि। ऐं हीअ ॾिसो जीअं भिंडी, बसि इहे हिकु ॿ आख़िरी नज़म पढ़ां थी, न त सॼो किताबु पढ़ंदमि त वॾो थी वेंदो ॾाढो। भिंडी, सिंधीअ में भिंडी थी सॾिजां, अंग्रेज़ीअ में लेडी फिंगर। मूंखे हर को खाईंदो आहे, मूंखे कोन्हे कोई फ़िकर। छो त ॿार ॾिसो तरियल भिंडियूं सभु ॿार शौक़ सां खाईंदा आहिनि। जिते किथे मां मिलंदी आहियां, पचंदी आहियां हर कंहिं घर, ज़ाइको मुंहिंजो वाह जो आहे, ॿोड़ पचाए या मूंखे तर। ॿारनि खे मां तरियल वणां थी, मूंसां गॾु खाइनि चांवर, खाधो सदाईं खाइण खां पोइ शुक्र अलाह जो कंदो कर। सो इहो आहे भिंडी। हीअ आहे वाङण। ॻाल्हि ॿुधो ए ॿारो मुंहिंजी, दाह ॿुधो दिलवारो मुंहिंजी, रंग जो थोरो कारो आहियां पर ॾाढो फ़ाइदे वारो आहियां। अलाह जो मूंखे ख़लकियो आहे, को त मुंहिंजो बि फ़ाइदो आहे। मूं में फ़ौलाद जी कसरत आहे, तंहिं करे ॾाढी ताक़त आहे। कॾहिं मूंखे बि खाईंदा करियो, कुझु त अहमियत ॾींदा करियो। ॾहीअ सां गॾु जेको थो खाए, सो थो पंहिंजी सिहत बणाए। जेके मूंखे खटो कंदा आहिनि, खाई ॾाढो मज़ो कंदा आहिनि। जेके मूंखे तरे था खाइनि, मानीअ जो था मज़ो वधाइनि। भाॼी हर का खाइणु घुरिजे, इहा आदत बनाइणु घुरिजे। सो हिते आख़िर में कसरत लफ़्ज़ जी माना लिखी अथमि घणाई। ऐं जीअं त किन माण्हुनि खे रिएक्शन थींदो आहे, वाङणनि सां पेट में सूरु थींदो आहे, त जेकॾहिं उहे ॾहीअ सां खाइजनि त उहे तमामु जेको आहे उहा उनजो साइड इफ़ेक्ट ख़तमु थी वेंदो आहे। ॿी ॻाल्हि त वाङण खटा करे खाइणु, गिदामिड़ी विझणु या उन में ॾही विझणु, त ॾाढो हिकिड़ो बहितरीनु ज़ाइको थी वेंदो आहे। हीअ आख़िरी आहे पालक, आख़िरी त न आहे पर ॿुधाइण जे लाइ आख़िरी आहे। नालो मुंहिंजो आहे पालक, मूंखे शौक़ सां खाओ बालक। साई भाॼी खाइणु घुरिजे, बुत पंहिंजे में ताक़त भरिजे। मूंखां जेको परे भॼे थो, सो पंहिंजो नुक़सानु करे थो। कैल्शियम आहे मूं में जाम, सस्तो आहे मुंहिंजो दाम। मूंखे खाई ताक़त वधायो, ॾाढी सुठी सिहत बणायो। पोइ पाए बि मूंखे खाईंदो आहे, दुश्मन दूरि भॼाईंदो आहे। हर कंहिं हंधि मां मिलंदी आहियां, सभ जो ख़्यालु रखंदी आहियां। नालो मुंहिंजो आहे पालक, मूंखे शौक़ सां खाओ बालक। सो तव्हां ॾिसो त हे पोपाए द सेलरमैन जेको कार्टून आहे ॿारनि जो, पालक खाईंदो आहे ऐं पोइ हिकदमि हुनखे ताक़त अची वेंदी आहे, त ॿारनि खे मोटिवेट करण लाइ कार्टून बि ठहियल आहिनि। त मूं बि हीअ हिकिड़ी नज़म लिखी। सो इहो मुंहिंजो कमु आहे जेको मुसलसिल ज़िंदगी भर मां कंदी रही आहियां, ऐं कोशिशि आहे त अञा बि कंदी रहंदमि इंशाअल्लाह। ज़िंदगी रही, सिहत रही त पंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत ज़रूरु कंदमि मां। ऐं हीअ मुंहिंजो मौज़ू ई ॿार ऐं घर हूंदा आहिनि, त इन करे मां किताब बि अहिड़ी क़िस्म जा लिखिया आहिनि। 12:30 थिया आहिनि। सो थोरा मुङेरा खाधमि, ॿोड़ हिते माशाल्लाह पचे थो। मटर ऐं गोभी, मटर बसि सीज़न वञे थो, त इन करे मां चाहियां थी जल्दी जल्दी कुझु खाधनि में मटर पइजी वञनि। हाणे मां थांव अंदरि कंदमि, हिटोल विझंदमि सुकण जे लाइ, उनखां पोइ ख़बर न आहे छा कंदमि। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हिते मां थोरो चिकन कढियो आहे, राति जो चिकन टमाटनि वारो ठाहींदमि। ऐं हिते सुराण दाल भिॼाई आहे, सुराण जेके पंहिंजा बन कबाब ठाहींदी आहे उहे ठाहिण थी चाहे, तंहिंजे करे मां एहतियातनि बसि थोरो ॿोड़ ठाहे थी छॾियां। ऐं हीअ गिदामिड़ी ठहंदी, चटणी गिदामिड़ी भिॼाई अथई, चटणी ठहंदी। सो इहो राति जो कुझु इहो इंतिज़ामु आहे। यादि हूंदो हे फ्रेम मां वठी आई हुयसि। हाणे हे हादिया जो फ़ोटो मां हिन में हणां थी। हिनजो शीशो भॻियल आहे। इज़हार शयूं सस्तियूं इलाही मिलंदियूं आहिनि, हिन में को न को डैमेज हूंदो आहे, त मूंखे परवाह न आहे। मां हुनजी ॾाढी आसान तरकीब कढी आहे। हीअ ट्रांसपेरेंट प्लास्टिक जी शीट मां हिन में विझंदमि,
त जीअं ही फ़ोटो जेको आहे मेरो न थिए। ऐं हालांकि हिन खे मूंखे पेंट करिणो आहे, पर मां फ़िलहालु हिन खे ईअं ई विझां थी फ़ोटो, पोइ ॾिसंदमि कॾहिं मूड थियो जंहिं महिल त वरी पेंट बि करे छॾींदमि। ऐं ही बि तव्हांखे यादि हूंदो, हीअ सुगंध मुंहिंजे लाइ गिफ्ट वठी आई हुई, नंढिड़ो पॉट। सो हिन में मां कोई प्लांट पोखींदमि त न, ईअं काई बोतल वोतल विझी थी छॾियांसि। सो हिन खे कयां थी रेडी। हीअ सभु हिन जा हथ सां भॼी था वञनि। सो हीअ सभु हिन जा निकिरंदा। ऐं ठही वियो। हिन खे मां हिते सेट कयो आहे। ॾिसो फोटो रखियो आहे। हिन में हिकिड़ो आर्टिफिशियल नंढिड़ो प्लांट विधो आहे। हे 3 आउल ॿाहिरां खणी आयमि, शेल्फ में हे वेठल हुया, 3 वेठल हुया, रखियल हुया। सो हे हिते हादिया जो फ़ोटो सेट थी वियो। ऐं हिन पासे जेको आहे ही राजिया जो फ़ोटो आहे। हुतां मां अञा काफ़ी सारी डेकोरेशन हटाए छॾी आहे, छो त संडे ते जॾहिं महिमान आया, मामा वारा आया हुआ, त नंढिड़ो शयूं पियो खणे त मां हितां हटाए छॾियूं। सो इहे हिते थी वियूं सेट। थी सघे थो हाणे पोयां भित बि वाइट आहे ऐं अॻियां जेको आहे फ़ोटो फ्रेम बि वाइट आहे। मथां मुंहिंजो कॾहिं मूड थिए मां हिनखे पेंट करे छॾियां, फ़िलहालु नथी चई सघां। सो इहो बि करे वरितो अथमि हाणे। सो आस्ते आस्ते तव्हां मुंहिंजी ज़िंदगी ॾिसी रहिया आहियो, जीअं त जेका अॼुकल्ह गुज़री रही आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। ऐं किस्तुनि में मां तव्हां सां पंहिंजो पास्ट बि शेयर कयां थी। कॾहिं पंहिंजो कमु जेको आहे हैंडवर्क क्राफ्ट, कॾहिं वरी पंहिंजो लिखियलु कमु जेको मां कयो आहे ज़िंदगीअ में। छो त हिकिड़े टीचर जी हैसियत में मां हमेशह मतिलबु चाहींदी हुअमि त ॿारनि जे लाइ मूंखे कुझु न कुझु लिखणु घुरिजे, कुझु करणु घुरिजे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जॾहिं स्कूल जी लाइब्रेरी में मूं पंहिंजा इहे पोइट्री पोइम्स जो जेको किताबु ॾिनो। ऐं पोइ जॾहिं पोइम्स ते परफॉर्म कंदा हुआ ॿार, सिंधी उर्दू इंग्लिश पोइम्स ते, त सिंधीअ में मुंहिंजूं बि खणंदा हुआ नंढियुनि क्लासनि जा। प्राइमरी जे लाइ मूं लिखिया आहिनि, इहे सभु प्राइमरी लेवल जा नज़म आहिनि। ऐं पोइ मां उन्हनि खे परफॉर्म कंदे ॾिसंदी हुअमि, जॾहिं चवंदा हुआ त हीअ नज़म फलाणो आहे, हिन जी जेकी लेखिका आहे असांजी मिस नसरीन वफ़ाई। मूंखे एॾी ख़ुशी थींदी हद खां वधीक, लॻंदो हो त मतिलबु कुझु ख़ासि महसूसु थींदो हो। सो उनखां अलावा मुंहिंजूं कहाणियूं बि लिखियल आहिनि, जेके मां इलाही सारियूं त सिंधी कहाणियूं मां ॿुधाई बि अथमां। उनजी वीडियोज़ अवेलेबल आहिनि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते, ऐं उन में तव्हां ॾिसी सघंदव। उहे असल में लिखियूं त हुयूं, मूं ईअं ई लिखंदी हुयसि। मुंहिंजो हुयो मक़सदु किताबु छपाईंदमि। किताब अञा मां छपायो न हो, त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे एजुकेशन मिनिस्ट्री जे तरफ़ां आयो हो इश्तिहार, त जिन जिन जो ॿारनि जे लाइ कमु थियल आहे त उहो पंहिंजी तहरीर मोकिलिनि ऐं पंहिंजो उहो कंपोज़ कराए उहो कॉपी मोकिलिनि। त मूं कंपोज़ कराए उन्हनि खे 2 कॉपियूं मोकिलियूं। उन में इनाम रखियल हो ऐं सभु कुझु। ख़ैर इनाम त मूंखे कोन मिलियो, सर्टिफिकेट मिलियो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन जे तरफ़ां। हुननि मूंखे एप्रिशिएट कयो एज़ राइटर, त मां ॿारनि जे लाइ जेको आहे सुठो लिखियो आहे। पर ज़ाहिर आहे कॉम्पिटिशन में त हाणे सॼे मुल्क मां आया हूंदा। हिकु रीज़न इहो, ॿियो रीज़न अलाह ॼाणे थो त कंहिंखे मिलियो इनाम। सो बहरहाल मूंखे इहा ई ख़ुशी आहे त मां पार्टिसिपेट कयो ऐं मूंखे हुनजो सर्टिफिकेट मिलियो। त मूंखे यादि आहे मां सर्टिफिकेट खणी ॾाढी ख़ुशी ख़ुशी पंहिंजे स्कूल जे प्रिंसिपल खे ॾेखारणु वई हुअमि। असांजो प्रिंसिपल स्कूल जो क्रिश्चन आहे, छो त मां कैथोलिक बोर्ड जे स्कूल में पढ़ाईंदी हुयसि। ऐं हिन महिल उहो शायदि मुंहिंजे ख़्याल में 86 सालनि जो 86 ईयर्स जो हूंदो, पर अञा पाण प्रिंसिपल आहे, ताहयात प्रिंसिपल आहे। ऐं उहो ॾाढो एप्रिशिएट कंदो महिनती माण्हुनि खे, ऐं जेके बि एक्स्ट्रा ऑर्डिनरी कमु कंदा हुजनि उन्हनि जो वॾो क़दुरदान हूंदो हो। सो हमेशह मूंखे जेका नंढी वॾी कामयाबी मिलंदी त मां उहा हुन सां वञी शेयर कंदी हुअमि, छो त उहो पाण बि ख़ुशि थींदो त मुंहिंजे स्कूल में हिकिड़ी अहिड़ी टीचर आहे जंहिंजो हे कमु थियल आहे। मूंखां वधीक सीनियर हुया, मूंखां वधीक पढ़ियल लिखियल हुया, पर अहिड़े क़िस्म जो कमु कंहिंजे खाते में न हो, त थोरो मुंहिंजो उन सां जेका वैल्यू वधे पई बनस्बत ॿियनि जे। सो अल्हम्दुलिल्लाह इहो सभु अलाह जो करम आहे। मां हमेशह टाइम जो क़दुरु कयो आहे, पॉज़िटिव सोचियो आहे, पॉज़िटिव कयो आहे, ऐं पोइ उनजी मूंखे मोट बि मिली आहे, पोइ मुंहिंजो बि क़दुरु थियो आहे। सो चवंदा आहिनि त जेको वक़्त जो क़दुरु नथो करे त पोइ वक़्तु बि उनजो क़दुरु नथो करे। सो शुक्र आहे अलाह जो हर हाल में। ऐं सिहत जे हिसाब सां अॼु मिलणियूं रिपोर्ट्स जेके मां टेस्ट कराया हुआ, ऑनलाइन बि चेक न कयूं आहिनि। मुंहिंजा ॿार घरु ईंदा त पोइ चेक कंदा, छो त मां हिन झंझट में न पवणु चाहींदी आहियां। मूंखे पहिरियों इलाही मथे जा सूर आहिनि, त मूं छोरियुनि में वञी पाण ॼाणियो तव्हां, मुंहिंजो कमु ई न आहे, पाण चेक कजो, पोइ मूंखे सही सही ॿुधाइजो छा थियो आहे।
सो बहरहाल अल्लाह जो शुक्र आहे कुझु बहितर फील कयां थी ऐं आस्ते आस्ते इंशाल्लाह फार्म में ईंदमि उमेदु आहे यकीन आहे पक आहे पूरी छो त अल्लाह में उमेदु आहे तंहिंजे करे उहा पकी उमेदु आहे सो ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे पंहिंजी इन्हनि सॼनि तकलीफ़ुनि जे बावजूदि ऐं सॼी परेशानियुनि टेंशन जे बावजूदि टियों ॾींहुं त मां सफ़ा डाउन हुयमि न ऐं मां ख़ौफ़ज़दा हुयमि सफ़ा जॾहिं मां डॉक्टर वटां थी आयमि पर अल्हम्दुलिल्लाह थोरो माण्हू बर्दाश्त करे वेंदो आहे आख़िर आदत थी वेंदी आहे उन ॻाल्हि जी त मां ई ॿुधी आई आहियां पंहिंजे बारे में ऐं हाणे जेको आहे बसि ठीकु आहे ईअं ई हूंदो आहे ज़िंदगी इहा ई आहे बीमारी सीमारी त जेको आहे कमु आहे न ज़िंदा इंसाननि सां इहो सभु कुझु थींदो आहे न मुश्किलूं बि तकलीफ़ूं बि बीमारियूं परेशानियूं सभु जीअरनि सां थींदो आहे न सो ज़िंदगी आहे त इहो बि सभु कुझु आहे त घबराइणो त आहे कोन घबराना नहीं है ऐं बसि घबराना नहीं है सो बहरहाल मां इलाही सुठो थी फील कयां ऐं मां तव्हां सां पंहिंजी किताब जो इंट्रोडक्शन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मां हादिया जो फ़ोटो हणियो या नंढड़ी ज़रड़ी हिकिड़ी डेकोरेशन जी कई थोरो चेंज कयो इन मूंखे इलाही सारो चेंज करे छॾियो इन हेतिरी एक्टिविटी त मां अहिड़ा कम करे ख़ुशि थींदी आहियां ऐं कल्ह आयो असां वटि जेको आहे प्लांट्स वारो हिकिड़ो ईंदो आहे कॾहिं कॾहिं चकर हणंदो आहे प्लांट्स विकिणंदो आहे मां इलाही ॾींहंनि खां हुन इंतज़ारु पई कयां छो त मां जॾहिं खां क्यारी में जेके सिरूं हणायूं न डिज़ाइन वारियूं उन ॾींहं खां पोइ उन क्यारी में कुझु लॻो कोन्हे टाइम ई नथो मिले ऐं हाणे वरी मूंखे सिहत न हुई मां कल्ह सफ़ा मुचो न मां नथी वठां कुझु बि छो त वठंदमि त इन्हनि जे लाइ वरी मिटी खोटाइण खॾूं खोटाइण कुंडियूं चेंज कयां अब वो बहारे कहाँ ऐं दिलि सो इंशाल्लाह वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहं विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरो अञा विच में बि का लाइन हुयसि जेका मूंखां रहिजी वई आहे ख़ैर आहे सो विछोड़ो ॿी कंहिं शइ खां त न आहे थोरो सिहत खां विछोड़ो आहे कुझु ॾींहंनि जे लाइ इंशाल्लाह उहो बि ख़तमु थी वेंदो अलाह वॾो आहे सो इहो हाल अहवाल हाणे मोकिलाइबो असांजी निमाज़ त पढ़ी वरिती आहे हाणे वञी जेको आहे सुभाणे जेके ठाहींदी बन कबाब बाज़ार स्टाइल ढाबा स्टाइल उहे मूंखे ॾाढा वणंदा आहिनि मां त उहो ई खाईंदमि ज़रूरु ऐं बाक़ी चिकन टमाटर सां टमाटर जी पेस्ट में ठाहे छॾींदमि त अगरि तारिक राति जो खाईंदो आहे आसपा खाईंदी आहे जे न त वरी लंच में मूंखे ॾियण में सवलो थींदो आहे तारिक खे सुबुह जो बॉक्स भरे ॾेई छॾींदी आहियां जेका बि शइ राति जो पचाईंदी आहियां एक्स्ट्रा पचाईंदी आहियां सो ज़िंदगी रवांदव आहे ऐं चाहियां थी त जेतिरो दम दुनिया में लिखियलु आहे छो त उमिरि त मुक़ररु आहे न उनखां त माण्हू भॼी नथो सघे उहो बसि फिक्स टाइम आहे सो जेतिरो दम दुनिया में आहियां मां पंहिंजे ॿारनि जे लाइ कमु कंदी रहंदमि याने मां मूंखे ॾुखु थींदो आहे अगरि मां कंहिं तारीख़ जे लाइ लंच न ठाहियां भले हुनजी ज़ाल आहे कुझु बि आहे उहा पंहिंजी जाइ ते आहे पर मुंहिंजी दिलि चाहींदी आहे मां हुनखे सुञाणींदी आहियां जॾहिं खां उॼायो आहे तॾहिं खां त मूंखे ख़बर आहे हुनखे छा वणंदो आहे हुनखे छा न वणंदो आहे ऐं केतिरी मानी खाईंदो छा खाईंदो बसि माना मां मजबूर आहियां पंहिंजे मुहबत खां आदत खां त जंहिं ॾींहुं मां हुनजे लाइ लंच न ठाहियां मूंखे उन ॾींहुं ॾाढो ज़रे घटि सदमो ई हूंदो आहे सो बसि माइरूं मूंखे यादि आहे स्कूल में हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी छोकिरीअ मूंखे ॾाढी माना ईअं बेज़ारीअ सां चयो क्लास में 9th क्लास जूं छोकिरियूं 13-14 साल उमिरि चई मिस माइरूं चरियूं हूंदियूं आहिनि अलाए हुन छो बि फील कयो पंहिंजे घर में मूं चयो हा बाबा तव्हां बिल्कुलु सही आहियो मां अगरि चरी न हुजे न त एॾी बेलोस मुहबत न करे पंहिंजो सुखु न फिटाए निंडूं न फिटाए पंहिंजो आराम पाण ते हराम न करे पंहिंजे हिसे जो पोइ सोचे अॻु में ॿारनि जे लाइ सोचे त इहा चरियाए पई हूंदी आहे इहा दीवानगी जी इंतिहा हूंदी आहे जेका माउ जी मुहबत आहे कंहिंजी बि माउ हुजे जानवर जी माउ हुजे पखीअ जी माउ हुजे ऐं इंसान जी माउ त अशरफुल मखलूकात आहे सो बहरहाल ॾाढा पंहिंजा बच्चा प्यारा था थियनि ऐं राजिया हादिया जी त का इंतिहा ई न आहे उहे त उन्हनि खां वधीक प्यारा आहिनि मूंखे सो अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे ॻाल्हियूं ईअं ॻाल्हाईंदी रहंदमि त मां त बसि करण वारनि मां न आहियां सो ॻाल्हियूं हिते ख़तमु था कयूं ऐं ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं ख़ुशि हुजो आबाद हुजो सलामत हुजो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार इलाही सारियूं दुआऊं इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी तेसिताईं अल्लाह वाही